अस्सलामु अलैकुम वरहमतुल्लाहि वबरकातुह। इन्नल हम्दलिल्लाह नहमदुहु व नस्तईनुहु व नस्तगफिरुह व नऊज़ु बिल्लाहि मिन शुरूरि अनफुसिना व मिन सय्यिआति अअमालिना। मन यहदिल्लाहु फला मुज़िल्ल लहु व मन युज़लिल फला हादिय लहु व अशहदु अन ला इलाहा इल्लल्लाहु वहदहु ला शरीक लहु व अशहदु अन्न मुहम्मदन अब्दुहु व रसूलुहु। या अय्युहल्लज़ीना आमनुत्तक़ुल्लाहा हक़्क़ तुक़ातिहि व ला तमूतुन्ना इल्ला व अंतुम मुस्लिमून। या अय्युहन्नासुत्तक़ू रब्बकुमुल्लज़ी ख़लक़कुम मिन नफ्सिन वाहिदह व ख़लक़ मिन्हा ज़ौजहा व बत्थ मिन्हुमा रिजालन कसीरन व निसाअ वत्तक़ुल्लाहा अल्लज़ी तसाअलून बिही वल अरहाम इन्नल्लाहा कान अलैकुम रक़ीबा। या अय्युहल्लज़ीना आमनुत्तक़ुल्लाहा व क़ूलू क़ौलन सदीदा युस्लिह लकुम अअमालकुम व यग़फिर लकुम ज़ुनूबकुम वमन युतिइल्लाह व रसूलहु फ़क़द फ़ाज़ फ़ौज़न अज़ीमा। अम्मा बअद फ़इन्न अस्दक़ल हदीस किताबुल्लाह व अहसनल हदी हदी मुहम्मदिन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। शर्रुल उमूरि मुहदसातुहा फ़इन्न कुल्ल मुहदसतिन बिदअह व कुल्ल बिदअतिन ज़लालह व कुल्ल ज़लालतिन फिन्नार। फ़क़द क़ाल अल्लाहु तबारक व तआला फ़िल कलामिल मजीद वल फ़ुरक़ानिल हमीद। फ़लौला अन्नहु कान मिनल मुसब्बिहीन ललबिथ फ़ी बत्निही इला यौमि युबअथून। व क़ाल अल्लाहु तबारक व तआला फ़ी मक़ामिन आख़र व ज़न्नूनि इज़ ज़हब मुग़ाज़िबन फ़ज़न्न अन लन नक़दिर अलैहि फ़नादा फ़िज़्ज़ुलुमाति अन ला इलाहा इल्ला अन्त सुब्हानक इन्नी कुन्तु मिनज़ ज़ालिमीन। फ़स्तजबना लहु व नज्जयनाहु मिनल ग़म व कज़ालिक नुंजिल मुअ्मिनीन। अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मदिन व अला आलि मुहम्मद कमा सल्लैता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। अल्लाहुम्मा बारिक अला मुहम्मदिन व अला आलि मुहम्मद कमा बारकता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। अल्लाहुम्मा सुब्हानक ला इल्म लना इल्ला मा अल्लमतना इन्नका अंतल अलीमुल हकीम। अल्लाहुम्मा रब्बि इश्रह ली सदरी व यस्सिर ली अमरी वहलुल उक़दतम मिन लिसानी यफ़क़हू क़ौली। अल्लाहुम्मा
अल्लाहुम्मा रब्बि ज़िदनी इल्मा अल्लाहुम्मा अंफ़अनी बिमा अल्लमतनी व अल्लिमनी मा यंफ़अनी व ज़िदनी इल्मा। हर किस्म जे हमदे सना किबरियाई वदाई वहदत वाखान बुज़ुर्ग जलालत अकेले अल्लाह रब्बुल आलमीन जे लायक है, जेको समूरे कायनात जो अकेलो खालिक मालिक माबूद मुश्किल कुशा हाजत रवा है, जंहिंजे इबादत जे अंदर बादशाहत जे अंदर मिल्कियत मालिकियत वहदानियत जे अंदर उन जो को बि सानी ऐं साथी न है। अणगणिया दुरूद सलाम असांजे प्यारे नबी मुहम्मद मुस्तफ़ा अहमद मुजतबा सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जिन जे ज़ात अक़दस ते जंहिंखे अल्लाह रब्बुल आलमीन पूरी कायनात चलाए पूरी इंसानियत चलाए रहबर रहनुमा ऐं रहमत बनाए करे मोकिलियो। यकीनन अज़ीज़ मुसलमान भाइरो, हर इंसान जे इल्म में इहा ॻाल्हि आहे त हिन कायनात खे ख़ल्क़ण वारी ज़ात, हिन कायनात खे पैदा करण वारी ज़ात, हिन कायनात के हलाइण वारी ज़ात अकेले अल्लाह रब्बुल आलमीन जी आहे। उन खां पोइ इहा अलॻि ॻाल्हि आहे त के माण्हू दिलि सां इन ॻाल्हि खे हर माण्हू तस्लीम करे थो, पोइ के माण्हू हठ धर्मी जे करे, के माण्हू कुझु ॿियनि ॻाल्हियुनि जे करे इन ॻाल्हि खे पंहिंजी ज़ुबान सां तस्लीम नथा कनि। इहा अलॻि ॻाल्हि आहे। यकीन हक़ीक़त इहा आहे त हिन कायनात जो ख़ालिक मालिक, हिन कायनात जे चरखे खे हलाइण वारो अकेलो अल्लाह रब्बुल आलमीन आहे। ऐं अल्लाह रब्बुल आलमीन हिन कायनात में जेका बि मख़लूक पैदा फरमाई आहे, जेका बि हिन धरतीअ जे मथां मख़लूक पैदा थियल आहे, समूरे जे समूरी मख़लूक अल्लाह रब्बुल आलमीन इंसान जे लाइ पैदा फरमाई आहे। हर हिकु शइ इंसान जे लाइ अल्लाह रब्बुल आलमीन पैदा फरमाई आहे। नंढे में नंढी शइ, कायनात में नंढे में नंढी शइ रहंदड़ बि इंसान लाइ पैदा थियल आहे ऐं वॾे में वॾी मख़लूक बि इंसान लाइ पैदा थियल आहे। दलील अल्लाह रब्बुल आलमीन जे क़ुरान मजीद जो पहिरियों सिपारो सूरह बक़रा जे ॿिए रुकू जी आख़िरी आयत में अल्लाह रब्बुल आलमीन छा थो फरमाए, हुवल्लज़ी ख़लक़ लकुम मा फ़िल अर्ज़ि जमीआ। अल्लाह रब्बुल आलमीन जी ज़ात उहा ज़ात आहे जंहिं तव्हांजे लाइ ज़मीन जे अंदरि जेका बि शइ मौजूदु आहे तव्हांजे लाइ पैदा फरमायाई। हर हिकु शइ इंसान जे लाइ पैदा थियल आहे। उन खां पोइ अॻिते हली करे कुझु शयूं इंसान जे मथां अल्लाह रब्बुल आलमीन हराम कयूं इंसान जी आज़माइश लाइ, उहा अलॻि ॻाल्हि आहे। बाक़ी आम तौर ते हर हिकु शइ इंसान जे लाइ अल्लाह रब्बुल आलमीन पैदा फरमाई। लेकिन इंसान खे अल्लाह रब्बुल आलमीन छा जे लाइ पैदा फरमायो? इंसान करे इन ॻाल्हि ते सोचियो आहे त पूरी कायनात धरतीअ में मौजूदु हर हिकु शइ असांजे लाइ पैदा थियल आहे, पोइ असां छा जे लाइ पैदा कया वियासीं? कॾहिं असां पंहिंजी दिलि ते हथु रखी करे इहा ॻाल्हि सोची आहे? इहा बि ॻाल्हि क़ुरान खां पुछी ॾिसूं। सूरह ज़ारियात 56 नंबर आयत में अल्लाह रब्बुल आलमीन छा थो फरमाए, वमा ख़लक़तुल जिन्न वल इंसा इल्ला लियअबुदून। जिन इंसान खे मूं सिर्फ़ु इन लाइ पैदा फरमायो आहे, लियअबुदून, तां तोहे अल्लाह रब्बुल आलमीन जी इबादत कर। मा उरीदु मिनहुम मिन रिज़्क़ व मा उरीदु अन युतइमून। अल्लाह रब्बुल आलमीन फरमाए थो, मूं कॾहिं इंसान खां रिज़्क़ जो मुतालबो कोन कयो आहे, न मूं कॾहिं इंसान खां इन शइ जो मुतालबो कयो आहे त इंसान मूंखे खाराए। इन्नल्लाह हुवा रज़्ज़ाक़ु ज़ुल क़ुव्वतिल मतीन। यकीनन अल्लाह रब्बुल आलमीन पाण रिज़्क़ रोज़ी ॾियण वारो ज़ुल क़ुव्वतिल मतीन, वॾी ताक़त वारो मज़बूत आहे। अल्लाह रब्बुल आलमीन खे कंहिंजी परवाह न आहे। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम, क़ुल हुवल्लाहु अहद अल्लाहु समद। चओ अल्लाह रब्बुल आलमीन अकेलो आहे, अल्लाहु समद। अल्लाह रब्बुल आलमीन बेपरवाह आहे। अल्लाह रब्बुल आलमीन खे कंहिंजे खाधे जी ज़रूरत न आहे। अल्लाह रब्बुल आलमीन खे का रिज़्क़ जो मुतालबो नथो करे। पैदाइश जो मक़सदु, हिन धरतीअ ते इंसान जी तख़लीक़ जो मक़सदु
सिर्फ़ ऐं सिर्फ़ु इहो हो त इंसान अल्लाह रब्बुल आलमीन जी इबादत करे। भई मुंहिंजा भाइरो, असां अल्लाह रब्बुल आलमीन जी केतिरी इबादत पिया कयूं। राति जो सुम्हण खां पोइ, सुबुह जो उथण खां पोइ, राति जो सुम्हण ताईं, हे जेके ॾींहं में असां 17, 18, 19 कलाक गुज़ारियूं था जाॻंदे, इन्हनि 18, 19 कलाकनि में असां अल्लाह रब्बुल आलमीन जे लाइ केतिरा कलाक लॻायूं था। अल्लाह रब्बुल आलमीन जे असां केतिरी इबादत कयूं था। जेके असांजे मथां अल्लाह रब्बुल आलमीन फ़र्ज़ इबादतूं रखियूं, माना जेके हर हालत में करणियूं आहिनि, जॾहिं जे छॾण जी का बि गुंजाइश कोन्हे, असां उहे इबादतूं बि कोन कयो। निमाज़ असांजे मथां फ़र्ज़, ॾींहं राति में 5 दफ़ा, असां उहा कोन पढ़ी। ज़कात असांजे माल ते असांजे मथां फ़र्ज़, असां पंहिंजे माल जी ज़कात अदा कोन कई। रमज़ान अचे, रोज़ा असांजे मथां फ़र्ज़, असां उहे रोज़ा कोन रखिया। जेकी फ़र्ज़ इबादतूं, माउ पीउ जी ख़िदमत करणु असांजे मथां फ़र्ज़, असां उहा कोन कई। हर हिकु इंसान सां, पंहिंजे औलाद सां मुहबत करणु, इंसान सां भाईचारो रखणु, मुस्लमान सां मुहबत रखणु, इहे फ़र्ज़ इबादतूं, इहे बि असां कोन कयूं। मुस्लमाननि खे तकलीफ़ खां बचाइणु, इहे फ़र्ज़ इबादतूं, इहे असां कोन कयूं। नफ़ली इबादतूं अलॻि आहिनि। मुंहिंजा भाइरो, अर्ज़ु करण जो मक़सदु इहो आहे त हिन काइनात असांजे तख़लीक़ जो मक़सदु सिर्फ़ु इहो आहे त असां अकेले अल्लाह रब्बुल आलमीन जी इबादत कयूं। असांजो मक़सदु इहो आहे। बाक़ी ही टूटी खाइणु पीअणु, कमाइणु, ॿनी ॿारो करणु, इहा सिर्फ़ु असांजी हिकिड़ी ज़रूरत आहे। सिर्फ़ु ज़रूरत आहे। जेकॾहिं न कमाईंदासीं, असांजो पेट कोन पलबो। सिर्फ़ु असां पंहिंजे पेट जे पालण जे लाइ कमायूं था, ऐं पेट पालियो सिर्फ़ु एतिरो कमायो असां पंहिंजी ज़रूरत पूरी करे सघूं। सही मुस्लिम में रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो फ़रमान तव्हां कोन पढ़ियो आहे? अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फ़रमाइनि था, यक़ूलु अल-अब्दु माली माली व इन्नमा लहू मिन मालिही सलास। हर इंसान चवे थो, हर हिकु माण्हू चवे थो, माली माली, मुंहिंजो माल, मुंहिंजो माल। माल गॾु करियां, माल गॾु करियां, हितां कमाए हुतां कमाए, ॿनी ॿारो करे, ॿनियूं वठे, वरी ड्यूटी करे, कारोबार करे, बिज़नेस करे, हर हिकु कमु करे थो सिर्फ़ु माल मिलण जे लाइ, माल मिलण जे लाइ, दुनिया गॾु करण जे लाइ। पर अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जेकी दुनिया जा सभ खां वॾा दाना इंसान आहिनि, उहे फ़रमाइनि था, व इन्नमा लहू मिन मालिही सलास। ए दुनिया जा इंसान, माल जे पोयां तूं पंहिंजी समूरी ताक़त, पंहिंजो समूरो टाइम वेस्ट करी थो। तुंहिंजे लाइ तुंहिंजे माल मां सिर्फ़ु 2 शयूं आहिनि, सिर्फ़ु 2 शयूं आहिनि। उन खां अलावा तुंहिंजे माल में तुंहिंजे लाइ को बि हिसो कोन्हे। उहे 2 शयूं कहिड़ियूं आहिनि? मा अकल फअफ़ना, वमा लबिस फअबला, वमा, पहिरें नंबर ते हो माल, वमा आता फ़क़्तना। पहिरें नंबर ते हो माल जेको तो खाधो, खाई करे तो हज़म करे छॾियो, इहो माल तुंहिंजो माल आहे, तोखे जिस्मानी तौर ते फ़ाइदो मिलियो। ॿिए नंबर ते हो माल जेको माल तो पातो, कपिड़ा ख़रीद के, कपिड़ा जिस्म ते पाता, उहे पाए करे पुराणा करे छॾियई, इहो माल बि तुंहिंजो आहे। छाजे करे? तोखे गर्मीअ खां बचायई, तुंहिंजे ओगड़ खे ढकई, तुंहिंजे ऐबनि खे लिकायई, इहो माल बि तुंहिंजो माल आहे। ऐं 3 नंबर ते तुंहिंजो माल उहो आहे, मा आता फ़क़्तना, जेको माल तो अल्लाह रब्बुल आलमीन जे रस्ते में ॾिनो, उहो माल तो ज़ख़ीरो करे गॾु करे रखी छॾियो। जेके पैसा तुंहिंजे बैंक अकाउंट में पियल आहिनि, इहे तुंहिंजा न आहिनि। जेके पैसा तो कारोबार में लॻाए छॾिया, इहे पैसा तुंहिंजा न आहिनि। जिन्हनि पैसनि मां तो ॿनी ख़र्च कई, पैसा तो इन्वेस्ट कया, इहे पैसा तुंहिंजा न आहिनि। पैसा हक़ीक़त में तुंहिंजा उहे आहिनि जेके पैसा तो अल्लाह रब्बुल आलमीन जे रस्ते में ग़रीबनि, मिस्कीननि, यतीमनि, मदरसनि, मस्जिदनि, अल्लाह जे रस्ते में फ़ी सबीलिल्लाह ख़र्च कया, उहे पैसा तुंहिंजा आहिनि। दुनिया तूं छॾे वेंदे, अल्लाह जे रसूल छा था फ़रमाइनि? छा थींदो हिकिड़े ॾींहुं? फ़इन्नमा हुव ज़ाहिबुन, हिकिड़े ॾींहुं इहो हितां हारियो वेंदो, ऐं पोइ छा थींदो? जेको माल पोयां छॾींदो, व तारिकुहु लिन्नास, जेको माल हुन पोयां गॾु करे रखियो हूंदो दुनिया जे अंदरि, उहो माण्हुनि जे लाइ छॾे हलियो वेंदो। ए दुनिया जा इंसान, तुंहिंजी तख़लीक़ जो मक़सदु माल कमाइणु न आहे, तुंहिंजी तख़लीक़ जो मक़सदु बिज़नेस कारोबार न आहे, तुंहिंजी तख़लीक़ जो मक़सदु इंसान अल्लाह रब्बुल आलमीन जी इबादत आहे।
अल्लाह रब्बुल आलमीन जी इबादत कर। तोखे घुर्जे तो जो समूरो ॾींहुं समूरी राति अल्लाह रब्बुल आलमीन जी इबादत में गुज़रे। छा तव्हां सूरह अनआम जी आयत इहा न ॿुधी आहे? अल्लाह रब्बुल आलमीन छा थो फरमाए? कुल इन्न सलाती व नुसुकी व महयाय व ममाती लिल्लाहि रब्बिल आलमीन। ए दुनिया ए इंसाननि जा पैगंबर, ए मोहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, तव्हां चओ यकीनन मुंहिंजी निमाज़, मुंहिंजी कुर्बानी, मुंहिंजो जीअण, मुंहिंजो मरण अल्लाह रब्बुल आलमीन जे लाइ आहे। मुंहिंजी निमाज़ अल्लाह जे लाइ, मुंहिंजी कुर्बानी अल्लाह जे लाइ। निमाज़ जो मतिलबु छा आहे? निमाज़ हिकु जिस्मानी इबादत आहे। इंसान वुज़ू करे मस्जिद में अचे थो, पेश इमाम साम्हूं बीहे थो मुसल्ले ते, ऐं इंसान पोयां कतारूं सफ़ ठाहे करे बीहे था, जमायती बीहनि था, मुक़्तदी बीहनि था, ऐं हिकिड़े मख़सूस तरीक़े सां, जेको तरीक़ो असांजे इमाम मोहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम असांखे सेखारियो आहे, उन हिकिड़े मख़सूस तरीक़े सां अल्लाह रब्बुल आलमीन जी इबादत कयूं था, जंहिंमें असां ज़िक्र बि कयूं था, जंहिंमें असां पंहिंजे बदन खे बि लॻायूं था। उन में ॿी का ॻाल्हि न आहे करणी, सिर्फ़ु उहे दुआऊं पढ़ियूं आहिनि जेके असांखे असांजे नबी सेखारियूं। हिकिड़ी मख़सूस इबादत आहे, जिस्मानी इबादत आहे। इन मां मुराद सलाद मां मुराद हर हिकु जिस्मानी इबादत थी सघे थी। जेका इंसान पंहिंजे जिस्म सां इबादत करे, इन मां उहा मुराद इबादत थी सघे थी, सलाद मां। ऐं ॿिए नंबर ते नुसुकी, मुंहिंजी कुर्बानी। कुर्बानी छा आहे? इंसान ढोल वठे थो, उन ढोल खे हिकिड़े मख़सूस ॾींहं ते अल्लाह रब्बुल आलमीन जे लाइ बिस्मिल्लाह अल्लाहु अकबर चई करे कुर्बान करे थो। इहा हिकिड़ी माली इबादत आहे। इन मां मुराद आहे त इंसान जे हर हिकु जिस्मानी इबादत, इंसान जे हर हिकु माली इबादत अल्लाह रब्बुल आलमीन जे हुजणु घुरिजे। एतिरी त ॻाल्हि सम्झ में अची वई, पर अॻिते छा आहे? व महयाय, मुंहिंजो समूरो जीअणु, मुंहिंजी समूरी ज़िंदगी अल्लाह रब्बुल आलमीन जे लाइ आहे। जेकॾहिं हलंदो हुजां तॾहिं बि अल्लाह जे लाइ, जेकॾहिं वेठल हुजां तॾहिं बि अल्लाह जे लाइ, जेकॾहिं राति जो बिस्तरे ते हुजां तॾहिं बि अल्लाह जे लाइ, जेकॾहिं ॿाहिरि दोस्तनि सां गॾु हुजां तॾहिं बि अल्लाह जे लाइ, जेकॾहिं घर में घर वारनि सां गॾु हुजां, पंहिंजे ॿारनि सां गॾु हुजां तॾहिं बि अल्लाह जे लाइ, तन्हाई में हुजां तॾहिं बि अल्लाह जे लाइ, मजलिसनि में हुजां तॾहिं बि अल्लाह जे लाइ, मस्जिद में हुजां तॾहिं बि अल्लाह जे लाइ, ऑफिस में हुजां, बनी ॿारे ते हुजां तॾहिं बि अल्लाह जे लाइ। मुंहिंजी समूरी जी समूरी ज़िंदगी अल्लाह रब्बुल आलमीन जे लाइ आहे। इहा कीअं थी सघे अल्लाह रब्बुल आलमीन जे लाइ? इन जो तरीक़ो इहो आहे त इंसान जेकी इबादतूं मख़सूस वक़्तनि ते फ़र्ज़ आहिनि, सभ खां पहिरीं उहे इबादतूं करे, उन खां पोइ इंसान हर वक़्तु पंहिंजे पाण खे अल्लाह रब्बुल आलमीन जी इबादत में मशगूल रखे। कहिड़ी तरह? जहिड़ी तरह असांजा इमाम, असांजा मुर्शिद, असांजा पैगंबर रहमत काइनात मोहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम 24 कलाक पंहिंजे पाण खे अल्लाह रब्बुल आलमीन जी इबादत में मशगूल रखंदा हुआ। मुंहिंजा भाइरो, हिन लाइ सिर्फ़ु हिकिड़ो नंढड़ो नुस्ख़ो आहे, का वॾी ॻाल्हि न आहे, परेशानी जी ॻाल्हि न आहे, सिर्फ़ु आसान तरीक़ो आहे। सभ खां पहिरीं नंबर ते तरीक़ो इहो आहे त इंसान पंहिंजे पाण खे पंहिंजी दिलि में समूरनि इंसाननि जी मुहबत पैदा करे, पंहिंजे ज़ुबान जी हिफ़ाज़त करे। रसूल करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो फरमान, मन कान युमिनु बिल्लाहि वल यौमिल आखिर फलयकुल खैरन औ लियस्मुत, पंहिंजी दिलि ते लोह जी लकीर ते लिखी छॾे, जेको माण्हू अल्लाह रब्बुल आलमीन जे मथां ईमान रखे थो, जेको माण्हू क़यामत जे ॾींहं जे मथां ईमान रखे थो, फलयकुल खैरन औ लियस्मुत, उनखे घुरिजे त जेकॾहिं ॻाल्हाए त ख़ैर भली ॻाल्हि ॻाल्हाए, औ लियस्मुत वरना ख़ामोश रहे। इहो नुस्ख़ो यादि करे छॾियो। जेकॾहिं ॻाल्हाइणो आहे त भली ॻाल्हि करणी आहे। जेकॾहिं ज़ुबान खे चोड़णो आहे त कंहिं इंसान जी भलाई जे लाइ चोड़णो आहे। जेकॾहिं ज़ुबान खे चोड़णो आहे त अहिड़ी ॻाल्हि जे लाइ चोड़णो आहे जेका ॻाल्हि असांजे लाइ दुनिया में बि भली हुजे ऐं आख़िरत में बि भली हुजे।
जेकॾहिं ज़बान खे चोड़नो आहे त अहिड़ी ॻाल्हि जे लाइ चुरणो आहे जंहिं ॻाल्हि सां कंहिं मुस्लमान खे तकलीफ़ न पहुचे। अल मुस्लिमु मन सलिम अल मुस्लिमून मिन लिसानिही व यदिही। अल्लाह जा रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाइनि था मुस्लमान त हक़ीक़त में उहो आहे जंहिंजी ज़बान खां ऐं जंहिंजे हथनि खां ॿिया मुस्लमान महफ़ूज़ हुजनि। पंहिंजी ज़बान सां ऐं पंहिंजे हथनि सां कंहिं बि मुस्लमान खे तकलीफ़ न पहुचायो। तव्हांजा 24 कलाक अल्लाह रब्बुल आलमीन जी इबादत में गुज़रंदा। मुस्लमाननि जी मोहबत पंहिंजे दिलि में विहारियो। अॼु जेको 24 अगस्त जो ॾींहुं आहे, जंहिं ॾींहं ते अॼु खां तक़रीबन 73 साल पहिरीं असांजो मुल्क ठहियो हो, उन मुल्क जो जेको क़ौमी तरानो आयो तरानो कॾहिं तव्हां गौर सां पढ़ियो आहे, कॾहिं तव्हां गौर सां किथे ॿुधो आहे? जेके असांजा सरकारी इदारनि में किताब पढ़ाया वञनि था, हर किताब जे आख़िरी पाठे ते इहो तरानो लिखियलु आहे। इन तराने जे अंदरि हिकिड़ो जुमिलो इहो बि आहे, क़ुव्वत उख़ुवत आवाम। इहो जुमिलो आहे। इन जुमिले जो मक़सदु छा आहे? इन जुमिले जो मक़सदु छा आहे? हे जेका पाक सरज़मीन आहे, हे जेका पाकिस्तान जी रियासत आहे, हे जेका पाकिस्तान जी ममलिकत आहे, पाकिस्तान जो मुल्क आहे, जेको इस्लामी जमहूरिया पाकिस्तान आहे, इन में जेका क़ुव्वत आहे उहा क़ुव्वत आवाम जी उख़ुवत, आवाम जे भाईचारे जी आहे। जेकॾहिं आवाम पाण में भाई थी रहंदा त हीउ पाकिस्तान जो मुल्क, हीउ पाकिस्तान जी रियासत, हीउ इस्लामी जमहूरिया पाकिस्तान, हीउ पाक सरज़मीन तरक़ी कंदी। पर जेकॾहिं आवाम पाण में, हिकु घर जा माण्हू पाण में, हिकु इलाइक़े जा माण्हू पाण में, हिकु ॻोठ जा माण्हू पाण में विढ़ियल हूंदा, भाव सां ठहियल कोन हूंदो, पुट पीउ ते कावड़ियल हूंदो, पीउ पुट जो नाफ़रमान हूंदो, त पोइ हीउ मुल्क तरक़ी किथां कंदो? हिन मुल्क जो त तरानो इहो आहे, क़ुव्वत उख़ुवत आवाम। त पोइ मुंहिंजा भाइरो, हीउ सिर्फ़ु हिन मुल्क जो पैगाम न आहे। हीअ अॼु खां 1400 साल पहिरीं जेका सभ खां पहिरीं इस्लामी रियासत मदीने मुनव्वरा क़ाइमु थी हुई, उन जो सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जॾहिं मदीने में हिजरत करे आया त मदीने जे अंदरि 2 क़बीला रहंदा हुआ अंसारी जा। हिकिड़ो क़बीलो औस ऐं ॿियो क़बीलो ख़ज़रज, जेके गुज़िरियल केतिरनि सालनि खां हिक ॿिए सां जंगू कंदे रहिया हुआ। उन्हनि में हर वक़्तु कान खां जंग रखियल हुई, हर वक़्तु पाण में विढ़ंदा रहंदा हुआ। लेकिन जॾहिं रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मदीने मुनव्वरा में हिजरत करे आया, इस्लामी रियासत क़ाइमु थी, सभ खां पहिरीं जेके 3 कम रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम कया, उन्हनि 3 कमनि में हिकिड़ो कमु इहो हो त रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मुस्लमाननि जे विच में भाईचारो क़ाइमु करायो, मुस्लमाननि जे विच में उख़ुवत इस्लामी क़ाइमु कराई। मुंहिंजा मुस्लमान भाइरो, असांजे प्यारे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जेका रियासत क़ाइमु कई, उन जो पैगाम इहो ई हो त पाण में भाइर थी रहो। ऐं जेका असांजी पंहिंजी रियासत इस्लामी रियासत पाकिस्तान जेका 73 साल पहिरीं क़ाइमु थी, इन रियासत जो पैगाम बि इहो आहे त पाण में सभई आवाम भाइर थी रहो। त मुंहिंजा भाइरो, अर्ज़ु करण जो मक़सदु इहो आहे, जेकॾहिं असां चाहियूं था असांजा 24 कलाक, असांजो हर हिकु लम्हो, हर हिकु मिंट असांजो अल्लाह रब्बुल आलमीन जी इबादत में गुज़रे, त उनजो सभ खां पहिरियों तरीक़ो इहो आहे त असां सभई मुस्लमान पाण में भाइर थी रहूं। कंहिं मुस्लमान सां नफ़रत नाहे करणी, कंहिं मुस्लमान सां बुग़्ज़ नाहे रखणो, कंहिं मुस्लमान जे लाइ दिलि में कीनो, साड़, हसद नाहे रखणो। हर मुस्लमान जे लाइ दिलि में सुठी सोच रखणी आहे। अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो फ़रमान आहे, खोले ॾिसो सही बुख़ारी ऐं सही मुस्लिम, अल्लाह जे रसूल फरमाइनि था, इय्याकुम वज़्ज़न्न फ़इन्न ज़न्न अकज़बुल हदीस। मुस्लमाननि जे बारे में कॾहिं बि पंहिंजे दिलि में बुरा ख़्याल न आणियो। छाजे करे? कंहिं मुस्लमान जे दिलि में बुरो ख़्याल आणणु सभ खां वॾे में वॾो कूड़ आहे, सभ खां वॾे में वॾो कूड़ आहे। असां कंहिं मुस्लमान जे बारे में पंहिंजे दिलि में बुरो ख़्याल सोचूं। क़ुरान मजीद में अल्लाह रब्बुल आलमीन ने ॻाल्हि खरो कयो आहे। सूरह हुजरात खोले ॾिसो, ॿियो रुकू अल्लाह रब्बुल आलमीन छा थो फरमाए, या अय्युहल्लज़ीना आमनू इज्तनिबू कसीरम मिनज़्ज़न्न। घणे ईमान वारो, घणे सोचण खां पंहिंजे पाण खे बचायो। कंहिं मुस्लमान जे बारे में बुरो न सोचो। छाजे करे? फ़इन्न बाज़ ज़न्नि इस्मुन। छाजे करे? जेको इंसान दिलि में सोचे थो उन जो कुझु हिसो गुनाह बि हूंदो आहे।
जेकॾहिं मुस्लमान जे बारे में असां बुरो सोचींदासीं सभ खां वॾी कूड़ी ॻाल्हि इहा आहे ऐं इहो गुनाह बि आहे। जेकॾहिं असां कंहिं मुस्लमान जे बारे में दिलि में बुरो सोचींदासीं पोइ असांजे दिलि में ख़्यालु ईंदो त ॾिसूं वाक़ई में इहा ॻाल्हि आहे बि सही आहे न। पोइ असां छा कंदासीं? जासूसी कंदासीं, पोइ असां हुनजा राज़ ॻोल्हींदासीं, असां हुनजे पोयां हलंदासीं, हुनजी जासूसी कंदासीं। ऐं इन ॻाल्हि खां अल्लाह रब्बुल आलमीन क़ुरान मजीद में मना फरमायो आहे वला तजस्ससू, ए दुनिया जा इंसानो जासूसी न कयो, मुसलमाननि जे राज़नि खे न ॻोल्हियो, मुसलमाननि जा राज़ फाश न कयो, मुसलमाननि जा ऐब ॿियनि माण्हुनि जे साम्हूं बयानु न कयो। रसूल करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाइनि था ला तहासदू वला तदाबरू वला तबागजू वला तनाजशू वला तहस्ससू वला तजस्ससू वकूनू इबादल्लाहि इख्वाना। ऐं ॿी हदीस में है वला तफाखरू, ए दुनिया जा इंसानो, ए मुसलमानो, पाण में हिक ॿिए सां हसद न कयो, पाण में हिक ॿिए सां बुग़्ज़ न रखो, पाण में हिक ॿिए सां कावड़ न कयो, हिक ॿिए खां पुठ फेरे करे न हलियो, ऐं पाण में हिक ॿिए जी जासूसी न कयो, हिक ॿिए जूं लिकी करे कन ॾेई करे ॻाल्हियूं न ॿुधो। ऐं रसूल करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाइनि था वला तनाजशू, वापार में हिक ॿिए सां ठगी बि न कयो, वकूनू इबादल्लाहि इख्वाना, पाण में अल्लाह जा माना भाइर थी रहो, भाइर थी रहो पाण में। अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो पैगाम आहे ओ मुसलमानो, जेके पाण में भाइर थी रहनि था दुनिया जे अंदरि त उहे ख़ुशि रहंदा, दुनिया जे अंदरि त उन्हनि जी मुहबत हूंदी, दुनिया त सुकून सां गुज़री वेंदी, पर क़यामत जो ॾींहुं हूंदो हर हिकु इंसान नफ़्सा नफ़्सी जे आलम में हूंदो। उन ॾींहुं अल्लाह रब्बुल आलमीन जलालत में हूंदो। अल्लाह रब्बुल आलमीन फरमाईंदो लिमनिल मुल्कुल यौम, अॼु ॾींहुं बादशाह केरु आहे? लिल्लाहिल वाहिदिल क़हार, अकेलो ज़बरदस्त गालिब कहार बादशाह आहे। उन ॾींहुं छा हूंदो? हर हिकु माण्हू चाहींदो मुंहिंजी जान छुटे। हिकिड़ो जेको सिज आहे असांजो, जेको क्या हितां असांजी धरतीअ खां असांजी ज़मीन खां अलाए केतिरा किरोड़े किलोमीटर परे आहे, उहो क़यामत जे ॾींहुं सिर्फ़ु हिकिड़े मील जे फ़ासिले ते हूंदो। इंसान पंहिंजे पखर में गोता खाई रहिया हूंदा। उन ॾींहुं जलालत वारो अल्लाह रब्बुल आलमीन ज़ुल जलाल वल इकराम हिकिड़ी सदा ॾींदो, हिकिड़ो ऐलान कंदो ऐनल मुतहाबून बिजलाली, केरु आहिनि? उहे किथे आहिनि माण्हू जेके दुनिया जे अंदरि पाण में भाइर थी रहिया, पाण में मुहबतूं रखियूं, बिजलाली, मुंहिंजी जलालत जे ख़ातिर, मुंहिंजी अज़मत जे ख़ातिर सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु मुंहिंजे कारण हिक ॿिए सां मुहबत रखियूं, उहे किथे आहे? अल्लाह रब्बुल आलमीन ऐलान कंदो। पोइ छा फरमाईंदो अल्लाह रब्बुल आलमीन? अल यौम उज़िल्लुहुम फी ज़िल्ली यौम ला ज़िल्ला इल्ला ज़िल्ली, अॼु ॾींहुं इन्हनि माण्हुनि खे पंहिंजी छांव में छांव ॾींदुसि ऐं मुंहिंजे छांव खां अलावा का बि छांव नाहे। उन ॾींहुं अहिड़नि माण्हुनि खे अल्लाह रब्बुल आलमीन छांव नसीब फरमाईंदो जेके माण्हू दुनिया जे अंदरि पाण में भाउर थी रहनि, मुसलमाननि सां मुहबत रखनि, हिक ॿिए सां जेके अदावतूं बुग़्ज़ कीना नफ़रतूं आहिनि सभिनी खे ख़तमु कनि, हिक ॿिए सां मुहबतूं रखनि। अज़ीज़ साथियो, इन्नमल मुमिनून इख़्वा, अल मुस्लिम अख़ुल मुस्लिम, मतिलबु तव्हां सम्झी चुका आहियो मुसलमान सभई पाण में भाइर आहिनि, मोमिन सभई पाण में भाइर आहिनि, सभई पाण में भाइर रहो। कंहिं मुसलमान खे ज़बान सां हथ सां तकलीफ़ न पहुचायो, तव्हांजी सॼी ज़िंदगी इबादत में गुज़री वेंदी। सिर्फ़ु एतिरो ई न, उन खां पोइ मुसलमान सां मुहबत करण जो मक़सदु इहो न आहे जो असां मुंहं ते उनखे साईं साईं चऊं, पर पुठ हुनजी गिला कयूं, पर पुठ हुन जा ऐब उखाड़ियूं, पर पुठ हुन जा जेके लिकियल ॻाल्हियूं आहिनि, जेके ख़ासि ॻाल्हियूं आहिनि, राज़नि वारियूं ॻाल्हियूं आहिनि, उहे ॿियनि मुसलमान साम्हूं बयानु फरमायूं। इहो त तमामु वॾो गुनाह आहे। अल्लाह रब्बुल आलमीन आख़िरी सिपारे में फरमाए थो बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम, वैलुल लिकुल्लि हुमज़तिल लुमज़ा अल्लज़ी जमअ मालन व अद्ददा यहसबु अन्न मालहु अख़लदा कल्ला लयुंबज़न्न फिल हुतमा वमा अदराक मल हुतमा नारुल्लाहिल मुक़दा अल्लती तत्तलिउ अलल अफ़इदा इन्नहा अलैहिम मुअसदा फ़ी अमदिन मुमद्ददा। अल्लाह रब्बुल आलमीन फरमाए थो हर उन माण्हू जे लाइ जेको लुमज़ ऐं हुमज़ आहे। लुमज़ जो मतिलबु छा आहे? ज़बान ते तालो हणणु, मुंहं ते तालो हणणु, लुमज़ जो मतिलबु इहो आहे। ऐं ॿियो आहे हुमज़ा,
इन जो मतिलबु इहो आहे कंहिं मुस्लमान जी ऐब जोई करणु, कंहिं मुस्लमान जा ऐब ॿियनि जे साम्हूं बयानु करणु आदि साथियो तमामु वॾो गुनाह आहे। अल्लाह रब्बुल आलमीन फरमाए थो इन्हनि माण्हुनि जे लाइ वैल आहे, तबाही आहे, बर्बादी आहे, जहन्नम जो अज़ाब आहे। अहिड़नि माण्हुनि जे लाइ जेके मुस्लमाननि जा ऐब उखाड़नि था, मुस्लमाननि जी तानाज़नी कनि था। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो हिकिड़ो सहाबी आहे अबू मसऊद बदरी रज़ी अल्लाह तआला अन्हु, सही बुखारी हदीस आहे। उहे फरमाइनि था जॾहिं सभ खां पहिरीं सदके जो आयतूं नाज़िल थियूं, असां तमामु घणा ग़रीब हुआसीं, कोना नुहा मिलियो, असां हिक ॿिए जे लाइ मज़दूरी कंदा हुआसीं, पुठनि ते वज़न खणी करे मज़दूरी कंदासीं, हमाली कंदा हुआसीं। साहबी अबू मसऊद अंसारी रज़ी अल्लाह तआला अन्हु फरमाइनि था जॾहिं सभ खां पहिरीं सदके जो आयतूं नाज़िल थियूं त हिकिड़ो सहाबी उक़बा बिन आमिर ग़ालिबन हिकु सा यानी तक़रीबन 2.5 किलो खजूं खणी आयो ऐं अची करे अल्लाह रब्बुल आलमीन जी राह में रसूल करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी दरबार में पेश कयईं। उते वेठल हिकिड़ो मुनाफ़िक़ हो, उन छा चयो, हिन साह जी अल्लाह रब्बुल आलमीन खे कहिड़ी परवाह, अल्लाह रब्बुल आलमीन खे हिन साह जी कहिड़ी परवाह, अल्लाह रब्बुल आलमीन खां गनी आहे। मतिलबु हुनजो तानो, हुनजे मथां तानाज़नी कई, हुनखे तानो हयईं। वरी ॿियो हिकिड़ो रसूल करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो सहाबी तमामु घणो माल खणी आयो ऐं अची करे अल्लाह जे ख़िदमत, अल्लाह जे रसूल जी ख़िदमत में पेश कयईं। त उहो साॻियो मुनाफ़िक़ छा चवणु लॻो, हिन जेको माल ख़र्च कयो आहे इहो सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु ॾेखारण जे लाइ ख़र्च कयो अथसि। हिकिड़े खे तानो हयईं ऐं ॿियो जॾहिं ख़र्च करे हलियो वियो तो उनजे मथां इल्ज़ाम हयईं, उनजी ऐब जोई कयईं। तॾहिं अल्लाह रब्बुल आलमीन आसमाननि तां जिब्रील अलैहिस्सलाम खे नाज़िल फरमायो ऐं क़ुरान मजीद जी आयत नाज़िल थी, सूरह तौबा जी आयत नाज़िल थी। कहिड़ी आयत आहे, तमामु वॾी ख़तरनाक आयत आहे। अल्लाह रब्बुल आलमीन फरमाए थो अल्लज़ीना यल्मिज़ूनल मुतव्विईन मिनल मुअमिनीन फ़िस्सदक़ाति, जेके माण्हू, जेके मोमिन अल्लाह रब्बुल आलमीन जे रस्ते में घणो सदको ॾियनि था, जेके माण्हू इन्हनि मोमिननि जे ऐब जो ई कनि था, उहे माण्हू ऐं ॿिए नंबर ते उहे माण्हू वल्लज़ीना यस्ख़रून मिनहुम सख़िरल्लाहु मिनहुम वलहुम अज़ाबुन अलीम, जेके माण्हू, जेके मोमिन पंहिंजी कमाई थोरो घणो कमाए करे अल्लाह रब्बुल आलमीन जे रस्ते में ख़र्च कनि था, जेके माण्हुनि जे मथां मज़ाक़ कनि था, अहिड़नि ॿिन्ही माण्हुनि जो अल्लाह रब्बुल आलमीन क़यामत जॾहिं मज़ाक़ जो जवाबु ॾींदो वलहुम अज़ाबुन अलीम, ऐं इन्हनि ॿिन्ही क़िस्मनि जे माण्हुनि जे लाइ वॾो दर्दनाक अज़ाब आहे, वॾो दर्दनाक अज़ाब आहे। अॻिते अल्लाह रब्बुल आलमीन फरमाए थो, ऐं अल्लाह जा रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इस्तग़फिर लहुम औ ला तस्तग़फिर लहुम फ़इन्नल्लाह लन यग़फिर लहुम, ऐं अल्लाह जा रसूल जेकॾहिं तव्हां इन्हनि जे लाइ बख़्शिश घुरो या बख़्शिश न घुरो, अल्लाह रब्बुल आलमीन कॾहिं बि इन्हनि माण्हुनि खे माफ़ कोन फरमाईंदो। अहिड़नि माण्हुनि जे लाइ माफ़ी आहे ई कोन जेके मुस्लमाननि जा ऐब उखाड़नि, जेके मुस्लमान जी तानाज़नी कनि था। त पोइ मुंहिंजा मुस्लमान भाइरो, मुस्लमान खे कॾहिं बि तकलीफ़ न पहुचायो ऐं उन खां पोइ ॿिए नंबर ते जेकॾहिं ॻाल्हायो त सुठो ॻाल्हायो, वरना ख़ामोश रहो। सुठे ॻाल्हाइण में इहो बि आहे त इंसान अल्लाह रब्बुल आलमीन जो ज़िक्र करे, अल्लाह रब्बुल आलमीन जो ज़िक्र हर वक़्तु पंहिंजी ज़ुबान ते रखो। ॾिसो, इबादत जा खोड़ सारा क़िस्म आहिनि। हिकिड़ियूं इबादतूं उहे आहिनि जेके इंसान पंहिंजे जिस्म सां करे थो। मिसाल तौरु निमाज़ आहे, निमाज़ पढ़ण जे लाइ इंसान खे टाइम कढणो पए, वुज़ू करणो पए। निमाज़ पढ़ण जे लाइ इंसान खे मस्जिद ॾे अचिणो पए, दुकान छॾिणो पए, कारोबार छॾिणो पवे। जेकॾहिं ॿनीअ ते कमु करे पियो तॾहिं उहा छॾणी पवे। केतिरी वॾी तकलीफ़ वारो कमु आहे। जेकॾहिं ॾिसो बिलफ़र्ज़, जेकॾहिं को माण्हू नफ़िल निमाज़ पढ़े, जेकॾहिं को माण्हू ज़कात ॾे, सदको करे, मिसाल ज़कात फ़र्ज़ आहे, हर हालत में ॾियणी आहे, पर जेको माण्हू सदको ॾियणु चाहे नफ़िल इबादत आहे। जेकॾहिं को ॾियणु चाहे तॾहिं हुन में माल ख़र्च करे, इंसान महिनत मज़दूरी करे माल कमाए, वरी उहो अल्लाह जे रस्ते में ख़र्च करे, तॾहिं बि ज़ाहिरी तौर ते इंसान खे दिलि में ॾुखियाई महसूसु थिए थी। पर जेकॾहिं इंसान ॾिसे त अल्लाह रब्बुल आलमीन जो जेको ज़िक्र आहे सिर्फ़ु ज़ुबान सां करिणो आहे, न जे लाइ वुज़ू करण जी ज़रूरत, न जे लाइ मस्जिद अचण जी ज़रूरत, न जे लाइ ख़ासि टाइम कढण जी ज़रूरत,
न इन जे लाइ मेहनत मज़दूरी करण जी ज़रूरत, न इन जे लाइ दिलि में का तंगी महसूस थिए। सिर्फ़ ऐं सिर्फ़ छा आहे त इंसान बसि ॻाल्हाए न। जेॾी महिल इंसान अकेलो आहे, मिसाल तौरु ॿनीअ में कमु पियो करे, को हारी आहे ॿनीअ में दवा पियो ॾिए, को दुकानदार आहे दुकान ते अकेलो वेठल आहे, को ऑफिसर आहे पंहिंजे ऑफिस में अकेलो वेठल आहे, को मुसाफ़िर आहे पंहिंजे गाॾीअ ते अकेलो सफ़र पियो करे। उहो छा करे? हाणे अकेलो आहे, छा करे? अल्लाह रब्बुल आलमीन जो ज़िक्र करे। इन जे लाइ न टाइम कढण जी ज़रूरत आहे, न महिनत करण जी ज़रूरत आहे, सिर्फ़ु पंहिंजी ज़ुबान खे थोरी हिलाइण जी ज़रूरत आहे। ऐं इंसान सिर्फ़ु थोरी महिनत करे, इंसान जे लाइ तमामु वॾो अजर आहे ज़िक्र जे अंदरि। जेको ज़िक्र जो हिकिड़ो कलिमो आहे सुबहान अल्लाह। सुबहान अल्लाह केतिरो नंढड़ो कलिमो आहे सुबहान अल्लाह। इंसान जेकर हिकिड़े सेकंड में चवणु चाहे त न 3-4 चकर चई वञे, मिंट में लॻभॻि 100 चकर चई वञे सुबहान अल्लाह। अल्लाह जा रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाइनि था, जॾहिं नूह अलैहिस्सलाम पंहिंजे पुट खे वसियत कई त उन में इहा ॻाल्हि उन्हनि खे वसियत में चयाऊं, ऐं तव्हांखे 2 ॻाल्हियुनि जो हुकुम ॾियां थो। हिकिड़ी ॻाल्हि इहा आहे कि तूं ला इलाहा इल्लल्लाह चवजा। छाजे करे? जो ला इलाहा इल्लल्लाह उहो कलिमो आहे, जेकॾहिं हिकिड़े पलड़े में ला इलाहा इल्लल्लाह खे रखियो वञे ऐं ॿिए पलड़े में पूरी आसमान जी मख़लूक़ खे सिवाय अल्लाह रब्बुल आलमीन जे रखियो वञे, ऐं पूरी ज़मीन 7 ज़मीनूं ऐं 7 ज़मीननि में जेका बि मख़लूक़ आहे उन्हनि खे रखियो वञे, ला इलाहा इल्लल्लाह इन सभिनी शयुनि खां वधीक वज़नी थींदो। ऐं ॿिए नंबर ते तूं सुबहान अल्लाह बिहम्दिही चवजा। छाजे करे? सुबहान अल्लाह बिहम्दिही जे ज़रिए अल्लाह रब्बुल आलमीन हर हिकु मख़लूक़ खे रिज़्क़ ॾिए थो। इमाम अलबानी रहमहुल्लाह इन हदीस के सिलसिले सहीहा में नक़ल फरमाइनि था, उन खां पोइ लिखनि था, इन मां हिकिड़ो मसइलो इहो बि निकितो, जेकॾहिं कंहिं माण्हू खे रिज़्क़ जी तंगी आहे, जेकॾहिं को माण्हू परेशान आहे, तंग दस्त आहे, त पोइ छा करे? कसरत सां सुबहान अल्लाह बिहम्दिही चए, अल्लाह रब्बुल आलमीन उन खे रिज़्क़ अता फरमाईंदो, हुन जे रिज़्क़ में कुशादगी अची वेंदी। सुबहान अल्लाह केतिरो नंढड़ो कलिमो आहे। रसूल करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाइनि था, जॾहिं आउं मेराज ते वियुसि, इब्राहिम अलैहिस्सलाम सां मुंहिंजी मुलाक़ात थी। इब्राहिम अलैहिस्सलाम मूंखे चयो त तूं पंहिंजी उम्मत खे मुंहिंजो सलाम चइजा। वालेकुम रहमतुल्लाहि व बरकातुहू। पंहिंजी उम्मत खे मुंहिंजो सलाम चइजा ऐं उन्हनि खे ॿुधाइजा त जेका जन्नत आहे इन जो पाणी तमामु घणो मिठो आहे, उन जी मिटी तमामु घणी भली आहे, प्यारी आहे, जन्नत तमामु घणी ख़ूबसूरत आहे। ऐं जन्नत में वण लॻाइण जो तरीक़ो हीअ आहे त इंसान सुबहान अल्लाह चए, सुबहान अल्लाह अल्हम्दुलिल्लाह अल्लाहु अकबर ला इलाहा इल्लल्लाह चए। सुबहान अल्लाह इंसान चए। रसूल करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाइनि था, जेको माण्हू हिकिड़े चकर सुबहान अल्लाह चवे थो, उन जे लाइ जन्नत जे अंदरि खज जो हिकिड़ो वण लॻायो वञे थो। गुरिसत लहू नख़लतुन फिल जन्नह। सुबहान अल्लाह इंसान हिकिड़े चकर चए, जन्नत में खज जो वण लॻे। इंसान जेकर 100 चकर चए, जन्नत में 100 वण खज जा लॻी वञनि, जन्नत में इंसान जा बाग पोखराइजा वञनि। त मुंहिंजा भाइरो, केतिरो नंढड़ो कलिमो आहे। इन कलिमे जे ज़रिए इंसान खे तकलीफ़ुनि मां बि निजात मिली सघे थी। दलील क़ुरान मजीद खोले ॾिसो, अल्लाह रब्बुल आलमीन सूरह साफ़ात में फरमाए थो, जॾहिं अल्लाह रब्बुल आलमीन यूनुस अलैहिस्सलाम जो किस्सो ज़िक्र फरमायो, तॾहिं फरमाए त यूनुस अलैहिस्सलाम व इन यूनुस लमिनल मुरसलीन, यूनुस अलैहिस्सलाम रसूलनि मां हो ऐं पंहिंजी क़ौम खां कावड़जी करे निकितो। पोइ छा थियो? फसाहन फकान मिनल मुदहज़ीन, हिकिड़ी ॿेड़ी ते चढ़ियो, जेका ॿेड़ी अॻ में भरियल हुई। पोइ क़ुरानदाज़ी कयो, क़ुरानदाज़ी में यूनुस अलैहिस्सलाम हाराइजी विया। वरी समुंड में टिपो ॾिनऊं, फल्तक़महुल हुत वहुव मुलीम, पोइ उन्हनि खे हिकिड़ी मच्छी ॻीही वरितो। पोइ छा थियो? मच्छी जे अंदरि छा थियो? यूनुस अलैहिस्सलाम केतिरा ॾींहं मच्छी में रहिया। वज़न्नून इज़ ज़हब मुग़ाज़िबन फ़ज़न्न अल्लन नक़दिर अलैहि फ़नादा फ़िज़्ज़ुलुमात अल्ला इलाहा इल्ला अंत सुब्हानक
सुबहानक इन्नी कुन्तु मिनज़ ज़ालिमीन। पोइ छा थियो, बच्चे जे पेट में अल्लाह रब्बुल आलमीन खे दुआ सेखारी, उहा दुआ घुरियऊं। कहिड़ी दुआ आहे? ला इलाहा इल्ला अंत सुबहानक। इन्हें में सुबहान अल्लाह, सुबहानक इन्नी कुन्तु मिनज़ ज़ालिमीन। अल्लाह रब्बुल आलमीन ने फरमाया तो फलौला अन्नहु कान मिनल मुसब्बिहीन, जेकॾहिं हू अल्लाह रब्बुल आलमीन जी तस्बीह बयान न करे हा, जेकॾहिं या दुआ न घुरे हा, पोइ छा थिए हा? ललबिस फी बतनिही इला यौमि युबअसून। सूरह साफ़ात तव्हां खोले करे पाण पढ़ी ॾिसो था। अल्लाह रब्बुल आलमीन फरमाए थो त पोइ इन बच्चे जे पेट में क़यामत जे ॾींहं ताईं पियल हुजे हा। जेकॾहिं सुभान अल्लाह न चए हा, अल्लाह जी तस्बीह बयान न करे त क़यामत जे ॾींहं ताईं बच्चे जे पेट में इन तकलीफ़ में पियल हुजे हा। ऐं मुंहिंजा मुस्लमान भाउ, जेकॾहिं तोखे का परेशानी आहे त कसरत सां सुभान अल्लाह चओ, ला इलाहा इल्लल्लाह, ला इलाहा इल्ला अंत सुबहानक इन्नी कुन्तु मिनज़ ज़ालिमीन। तो कसरत सां पढ़, तुंहिंजी परेशानी ख़त्म थी वेंदी। अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाइनि था, अल्लाह रब्बुल आलमीन खे सभिनी खां महबूब तरीन कलिमा 4 कलिमा आहिनि, सुबहानल्लाहि वल्हम्दुलिल्लाहि वला इलाहा इल्लल्लाह वल्लाहु अकबर। बिआयतिहिन तबदउ ला तज़ुरु। जेकॾहिं कहिड़ी बि शइ सां, कहिड़े बि कलिमे सां तो शुरू करीं, तोखे को नुक़सान कोन पहुचंदो। अल्लाह अकबर, ला इलाहा इल्लल्लाह, सुबहानल्लाह, अल्हम्दुलिल्लाह। जीअं तोखे वणे अल्लाह अकबर पहिरीं चओ या अल्लाह अकबर खे आख़िर में चओ, जीअं तोखे वणे इहे कलिमा बसि चवंदो रह, चवंदो रह। अल्लाह रब्बुल आलमीन खे इहे कलिमा तमामु घणा प्यारा महबूब आहिनि। सुबहानल्लाह इंतिहाई अज़ीम तरीन कलिमो आहे। असां निमाज़ शुरू कयो था तॾहिं बि सुबहानक अल्लाह बिहम्दिक सां शुरू थिए थी। जॾहिं रुकू में वञूं था तॾहिं बि सुबहान रब्बियल अज़ीम। रुकू मां उथूं था तॾहिं बि अल्लाह रब्बुल आलमीन जी तस्बीह आहे, तहमीद आहे। जॾहिं सजदे में वञूं था सुबहान रब्बियल आला। जॾहिं असां निमाज़ पढ़ी करे दंग कयूं था तॾहिं बि सुबहान अल्लाह, सुबहान अल्लाह, सुबहान अल्लाह। अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाइनि था, जेको माण्हू निमाज़ खां पोइ 33 चकर सुबहान अल्लाह चए, 33 चकर अल्हम्दुलिल्लाह चए, 33 चकर अल्लाह अकबर चए, इहे छा 99 ऐं 100 खे पूरे करण जे लाइ ला इलाहा इल्लल्लाह वहदहु ला शरीक लहू लहुल मुल्कु व लहुल हम्दु व हुवा अला कुल्लि शैइन क़दीर चवंदो, अल्लाह रब्बुल आलमीन जा समूरा गुनाह माफ़ फरमाए छॾींदो। वलो कारत मिस्ल ज़बदिल बहरी, चाहे उहे गुनाह समुंड जी झग जे बराबरि छो न हुजनि, समुंड जी गिज जे बराबरि छो न, सभ जा सभु गुनाह माफ़ थी वेंदा। अज़ीज़ साथियो, हीअ त हिकिड़ो सुबहान अल्लाह कलिमो आहे। सही बुख़ारी आख़िरी हदीस ॿुधाए करे तव्हां खे पंहिंजी गुफ़्तगू जो इख़्तिताम कयां थो। अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाइनि था, कलिमतानि हबीबतानि इला रहमान ख़फ़ीफ़तानि अलल लिसान सक़ीलतानि फिल मीज़ान सुबहानल्लाहि बिहम्दिही सुबहानल्लाहिल अज़ीम। 2 कलिमा अहिड़ा आहिनि ज़ुबान ते तमामु हल्का ऐं अल्लाह रब्बुल आलमीन खे तमामु घणा प्यारा आहिनि ऐं क़यामत जे ॾींहुं मीज़ान में तमामु घणा वज़नी हूंदा। उहे 2 कलिमा कहिड़ा आहिनि? सुबहानल्लाहि बिहम्दिही सुबहानल्लाहिल अज़ीम। कसरत सां इन्हनि कलिमनि जो विर्द कयो, तमामु वॾा हल्का ज़ुबान ते ऐं तमामु घणा वज़नी मीज़ान में आहिनि इहे कलिमा। त मुंहिंजा भाइरो, हीअ सिर्फ़ु हिकिड़े सुबहानल्लाह जी फ़ज़िलत आहे। जेकॾहिं ज़िक्र जी फ़ज़िलत जी गुफ़्तगू कजे त 1 खां 10 जुमा थी सघनि था। इंशाअल्लाह जेकॾहिं ॿिए वारे कॾहिं मौक़ो मिलियो त ख़ालिस अल्लाह रब्बुल आलमीन जे ज़िक्र जी फ़ज़िलत ते गुफ़्तगू कंदासीं। अर्ज़ु करण जो मक़सदु इहा आहे त जेकॾहिं हीअ जेका असांजी तख़लीक़ आहे, पैदाइश आहे, इन जो मक़सदु सिर्फ़ु अल्लाह रब्बुल आलमीन जी इबादत करणु आहे। फ़र्ज़ निमाज़ असांखे अदा करणियूं आहिनि, फ़र्ज़ इबादत असांखे अदा करणियूं आहिनि। उन खां पोइ नफ़ली इबादतुनि में सभ खां अफ़ज़ल तरीन इबादत, अफ़ज़ल तरीन ऐं आसान तरीन इबादत अल्लाह रब्बुल आलमीन जो ज़िक्र आहे। हमेशह असांखे इहो करणु घुरिजे। ला यज़ालु लिसानुक रत्बन मिन ज़िक्रिल्लाह, तुंहिंजी ज़ुबान हमेशह अल्लाह रब्बुल आलमीन जे ज़िक्र सां तरोताज़ा हुजे। उन खां पोइ सभिनी मुस्लमान खे पंहिंजी ज़ुबान खां ऐं पंहिंजे हथनि जी तकलीफ़ुनि खां महफ़ूज़ रखूं। मुस्लमान जेकर असांजी तकलीफ़ुनि खां महफ़ूज़ रहिया, असां दुनिया जे अंदरि बि कामयाबु थी वेंदासीं, आख़िरत जे अंदरि बि कामयाबु थी वेंदासीं। अल्लाह रब्बुल आलमीन खां दुआ आहे असांखे पूरी ज़िंदगी अल्लाह रब्बुल आलमीन इबादत में सिर्फ़ करणी तौफ़ीक़ अता फ़रमाए। सुब्हान रब्बिक रब्बिल इज़्ज़ति अम्मा यसिफ़ून व सलामुन अलल मुरसलीन वल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन।